साईं फरमाता गुनाहगार इंसान के कब्र में रखियो तो वनी मलाक अचनस्ता मलाक मुनकर नकीर तो अचे उतारे करे पुछाता कंदुस मर रब्बुक तुजो रब केड़ा मन नबीयुक तुजो नबी केड़ो आ मा दीनुक तुजो दीन केड़ो आ। हाणे मुजरिम इंसान जे जिंदगी खाण पीण मकसद समझो न अल्लाह जे नमाज दे आयो न अल्लाह जे कुरान दे आयो ये जिंदगी जानवर नांगी गुजारी। पाक करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जवाब में ये चवे तो हाय हाय लादरी माखे त खबर ही कोने का चोदे तो वास्तो ना है ना कुरान सा वास्तो हुजे अल्लाह जे नमाज सा वास्तो हुजे पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी हुजे दीन इस्लाम सा वास्तो हुजे त अॻिते भी मेहनत थे ना दा। हां ता असां हिते याद न कंदा सकते की भलाई थी अर्ज कया टिनी सवालन जे जवाब में लादरी चे तो माखे मालूम नहीं मलाकन के हुक्म थे तो मलाको इनी जी कब्र के तंग कयो मुझे सुन रबी करीम साईं फरमानता कब्र एड़ी तंग थी वने थी सजी पासीरी खबी जी जाते खबी सजी जी जाते अचे थी हुक्म थे तो मलाको नी जे मथा नडड़े में नडो विष्णु बशो पाक करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वो नडे में नडो विष्णु न जे पैर ते वेही टंगणे तो यो इंसान ये वेड़ जी वने तो जी दुनिया जे अंदर कागल वेड़ जी वेंदो आ। मुझे सुन रबी करीम साईं जन फरमायो आ वरी हुक्म थे तो नी जे मथा मलाको नाग के बसो एकड़ो नाग रही सीने ते डंगणे तो हेठ 70 गज हेठ जमीन सड़ी वने थी हेठ हलियो वने तो क़यामत नी मुसीबत में मुब्तला आहे। अल्लाह बचाए दा अल्लाह बचाए ॾाढी ॾुखियूं शयूं तो ऐं मुझे सुन रबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको दुनिया जे अंदर पांजे रब के राज़ी तो करे अल्लाह सभी का राज़ी थे आमीन चो। साईं जन फरमाता जेडे उनी के कब्र में रखियो वने तो मलाक उथारस्ता उन जी सूरत ॾिसो मुझे सुन रबी करीम साईं फरमायो साईं जन फरमाता जडी नेक इंसान के कब्र में रखियो तो वने मलाक उथारस्ता ऐं हीअं जो नज़र करे तो त सिज लहण वारो आ मलाक पुछा कनस्ता मर रब्बुक तुजो रब केड़ा मन नबीयुक तुजो नबी केड़ो आ मा दीनुक तुजो इस्म दीन केड़ो आ। जवाब में मुझे सुन रबी करीम साईं फरमायो जवाब में उनके चवंदो आ त दऊनी उसलीम मलाको माता के सवालन जा जवाब दींदो पियो आ पर थोड़ी देर मां के सॼो सिज लहण वारो आ मता मुंहिंजी निमाज़ फेफारी जी कज़ा न थी वञे आहे न दाजे जो निमाज़ सा वास्तो तो इए थींदो आ हिते मस्जिद केतरी नंढड़ी आ पर भर भी कोन होती। हां ओ बेनिमाज़ ने नजर कर ये वलन जा वलर कतार जो कतारा पे नजर ई जुमे जी निमाज़ थींदी बाहर ॾिसने बाजारन में भी माण्हुनि में खोट नहीं थी दुख थींदो आ रोण ईंदो आ बेली निमाज़ी थियो बेनिमाज़ी न थियो। पाक करीम साईं फरमायो जवाब में चवे तो दऊनी उसली छॾियो त मां रब जी निमाज़ पढ़ा और जे जिंदगी निमाज़ न पढ़ी हेकड़ा वरी थी अठड़ा असा जो एकड़ो बोली साहब चवे तो हेकड़ा थी अठड़ा में अठे नी जुमे जी निमाज़ का पो अग में सिफ में बिठा होता वरी मस्जिद जे वेझो न हेकड़ा वरी थी 360 ईद जी निमाज़ ते जी निमाज़ तो पढ़ण ॾिस न असा जा गुलाम रसूल शहजाद कोडारो चवंदो आ पो सही न जी ईद ॾिस बे हिए जो पटके के बथो हणदो त ये तुरो मथे होते अगी सिफ में बैठो होतो छल न मोली साहब झट देर करे कावड़ में जी मोला काडे सिज चढ़ी वञा तुझो वाज न थो खोटे पढ़ बया निमाज़ बीहणी न थो जस निमाज़ देला हेकड़ा वरी ईद जी निमाज़ छड़ो पढ़ दे अल्लाह सभी के निमाज़ पढ़ जी तौफीक नसीब पाक करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमानता मलाक चानस्ता निमाज़ दुनिया जे अंदर पढ़ी अज कब्र में आयो आ जे कब्र में आयो आ त केड़ा सवाल कयो चनस्ता मर रब का तुझो रब केरा जवाब में चे तो रब अल्लाह मुझो तो रब हिकड़ो अल्लाह चो सभई चो अल्लाह हिकड़ो आ चो जोर सा चो अल्लाह हिक आ इए भी चो त अल्लाह ब न थी सकता। हां चो वहदहु ला शरीक अकेलो आ। बे नंबर पे पुछा कनस्ता मन नबी का तुझो नबी केरा जवाब में चे तो नबी मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुजे कलमे सा मोहब्बत ऐं पैगंबर साईं जी ताबेदारी हुजे त ये गालियूं अचन ना हो केतरा ॾिठा से जिंदगी गुजरी वई पर कलमो भी पूरो नथो अचे। हिकड़े को जो मौली साहब पुछो था कलमो तो ॿुधा चे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद पाक रसूलुल्लाह
जाथो ईंदो पियो हर को पियो पंहिंजे लेखे पियो पढ़दो कलमो सही कयो त का कब्र में भलाई थिएव तौहीद जी गाल के सोचो पैगंबर साईं जी रिसालत के सोचो। 3 नंबर ते पुछा कन ता मा दीन का तुझो दीन कहिड़ो आ जवाब में चे तो दीन अल इस्लाम मुझो दीन इस्लाम। अल्लाह सभिनी के इस्लाम वारी दौलत नसीब करे। जोर सां चओ अल्लाह साईं इस्लाम वारी दौलत नसीब करे। मुजादा इस्लाम अथी कलमो अथी त बेड़ो पार थी नथी इस्लाम खुदा जो कसम तो दुनिया में भी नुकसान वारो आ त आखिरत में भी नुकसान वारो। साईं जन फरमान था जड़ी ये जवाब दे तो अल्लाह जो मलाकन के हुक्म करे तो मलाकन जी कब्र के कुशादो कयो। साईं जन फरमान था कब्र एडी कुशादी थे थी मदल बस। साईं जन फरमान था कि ड्रेग जड़ी कब्र कुशादी थी वनेस थी ऐ हुक्म थेस तो अकेलो मता परेशान थे तंजे करे के चोनम कनऊ मदल रोस हाने एड़ी निंद्र कर जी पहली रात घोट क्वार गरी निंद्र करदा न क्या मतई एड़ी निंद्र में आराम में पयो हुंदो। केड़ा कम क्यों जो कब्र भी भली थी। ऐ मुझे सुने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जदी कुरान वाले इंसान के कब्र में रखियो वेंदो पोन को पुछा कभी कब्र कुशादी थी वेंदस। अर्ज कंदो मुझा अल्लाह कब्र भी कुशादी थी वई मालिक माखे मोकल वे त मां मोटी वञा पंहिंजनि खे दिल जा ॾेई अचां। ऐलान थींदो जेको आयो आहे त मोटियो ई कोन्हे को आए दा को मोटियो आहे मां तव्हां खां थो पुछां कया अमीर में को मोटियो गरीबन में को मोटियो फकीरन में को मोटियो जेको वयो आहे वरी मोटियो कोन्हे। छो त मालिक साईं क़ुरान पाक में फैसलो करो कहते ये भी सदो कंदे फरमाई ता कैफा तकफुरून बिल्लाहि व कुंतुम अमवातन फअहयाकुम सुम्मा युमीतुकुम सुम्मा युहयीकुम सुम्मा इलैहि तुरजाऊन। कुरान जे तो कीदा पांजे मालिक सां ता इनकार कयो ता त मोलन जे मिसाल हो अल्लाह ता के हयाती दई जिंदगी में मोकलियो आ। हयाती देण वारो केरा दा अम्मा जे पेट जे अंदर हिफाजत करण वारो केरा केतरा अम्मा जे पेट खां आया त मोल ही आया जिंदगी दिठो ही कोन दुनिया दिठो ही कोन। हां फरमाई मुझो कानून आ ता के जीरो करे जमीन में मोकलियो पर फरमाई मता समझो त जीरा थे त हमेशा ना दासे तुम युमीतुकुम वरी ता के मौत अची करे मारी थोड़ी सही सुम्मा युहयीकुम वरी मरण खां पोइ कब्र में वञी वरी मां अल्लाह तव्हां खे ज़िंदा कंदुमि सुम्मा इलैहि तुरजऊन तव्हां सभिनी खे मां रब जे आॾो हलणो आहे पर जेते मौत आयो त वरी मोटी कढी न सघंदो आहे। अर्ज़ कयां अल्लाह जे तरफ़ां हुकुम थिए थो जेको आयो आहे त मोटियो नाहे। अल्लाह साईं भला जे मां नथो मोटी सघां त उन्हनि खे मोकिल घर वारनि खे उन्हनि खे दिलि जाए ॾियां ऐलान थिए थो उन्हनि जो अचण बि बंदि आहे। चए साईं पोइ त मां अकेलो परेशान थींदुमि मुंहिंजो थींदुमि कब्र एॾी कुशादी पर मां अकेलो त मूंझ थींदी। पाक करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अञा जो नज़र करे थो एक नौजवान खूबसूरत हसीन औरत मथों अची करे बीठी हैरान थियो पुछा करे तो अल्लाह जी बानी तू केरा दुनिया जी औरत चे थी ना भला जन्नत जी हूरा चवेस थी ना चे भला पो केरा तू किए तू आईया वह खूबसूरत हसीन औरत चवेस थी अल्लाह जा बना तू दुनिया के अंदर मां के रात जो कुरान के पढ़ंदे हैं बुधंदे हैं अजो कब्र में तो के मुंह पे थी रब मां कुरान के सुनी सूरत दुनिया तुझे मुंह जलाण जे ला मां कब्र में आई आया। एड़ा कम क्यों न जेके अगते मुंझा भी लहन हेदे तो गर्मी में साह मुझे और जे कब्र भी तंग हो जे तो ते साह न मुझदो दा हे तो वारो कर भ्या पखो हलाए जाए वापडा वारन तो हिकड़ी गार लहंदी आ भी चढ़ दिया। हां उते केड़ी वापडा दी उते केड़ी बिजली थी मुजादा उते बिजली थी त हे मालिक जो मिठड़ो कुरान अमल सालिह थी। पाक करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उड़ी इंसान जे ला हिकड़ी लाइट मथो पई वरदी बी सजे पासे खां खबे पासे खां अग्यां पोया चनी तरफन खां लाइटियूं उड़ी लाइट ते लिखियो पियो हूंदो मथी लाइट ते नज़र कंदो उन ते लिखियो पियो हूंदो त ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।
ॿी लाइट ते लिखियल हूंदो त हीअ तुंहिंजी निमाज़ थी, टी लाइट ते लिखियल हूंदो हे तुंहिंजो रोज़ो थी, चौथी ते लिखियल हूंदो हे तुंहिंजी ज़कात थी, पंजी ते लिखियल हूंदो हे तुंहिंजो हज थी। पोइ इहे कम कर त लिखिजे ई न, कि न कॾहिं सइदो ई न ॾिनो हुजे, अलाह जे घर में कॾहिं आयो ई न हुजे। हिकिड़े माण्हू जी भें गऊं आई मस्जिद में डुकी, मौली साहब जो काड़े हेॾे कारे भ्या गऊं आई आहे, अरे ॿधंदो न आहे हिनखे, अलाह जे घर में भ्या सॼो घर ख़राब करे छॾियईं अलाह जो। गऊं जे मालिक चवण लॻो मौली साहब ग़लती बि नहीं जानवर को थी आहे, माखो कॾहिं ग़लती थी आहे, माखे कॾहिं मस्जिद में ॾिठो थी, जानवरानी को ग़लती थी वेंदी आहे। हा हिकिड़ा वरी सही मस्जिद जे वेझो ई न, वरी जे हिकिड़ा ईंदई त मस्जिद में पिया फतकदई। पाक करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे अल मोमिन फिल मस्जिद, साईं जन फरमान था अल मोमिन फिल मस्जिद कतैर फिल बुस्तान, साईं जन फरमान था मोमिन मस्जिद में ईअं हूंदो आहे जीअं पखी बाग में हूंदो आहे। अदा हे बि मस्जिद में त बाग न आहिनि बाग, तरी मुझे सुने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, साईं जन फरमान था सहाबा किराम के फरमाता जड़ी तव्हां जन्नत जे बागन में गुज़र कंदा कयो तो तूं चरंदा कयो खाईंदा कयो। सहाबा अर्ज़ करन था साईं जन्नत जा बाग त आखिरत में मिलंदा, दुनिया में कड़ा जन्नत जा बाग न। फरमाता अल मसाजिद रियाजुल जन्नह, मुझे सुने सही फरमायो मस्जिदूं जन्नत जा बाग अथव दुनिया में। अर्ज़ कंदा व मरता साईं भला उन में चर्जे छा, खाण पीण लाइक़ बाग त कोन्हनि। फरमाता सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम, ये पढ़दा वेंदो गोया कि तव्हां जन्नत जा मेवा खाईंदा था वठो। अर्ज़ कयो मोमिन मस्जिद में हमेशा ख़ुशि हूंदो आहे। ऐं पाण साईं जन फरमाता वल मुनाफिक फिल मस्जिद कतैर फिल क़फ़स, साईं जन फरमाता मुनाफिक मस्जिद में ईअं हूंदो आहे जीअं पखी पिंजरे में बंदि हूंदो आहे। अल्लाह शल सभिनी खे मस्जिद सां मोहब्बत ऐं प्यार अता फरमाए। अर्ज़ कयां वह नेक औरत खूबसूरत हसीन औरत मथों बीठी दस, अल्हम्दुलिल्लाह कुरान खेड़ी अल्लाह सूरत ॾिनी आहे, पढ़ो न था कुरान पाक के। तरी मुझे सुने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, साईं जन फरमाता जेको दुनिया जे अंदर सूरत मुल्क पढ़ंदो आहे तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। सूरत मुल्क ईंदी अथव न ईंदी अथव, यादि कयो पचायो, इहे शयूं कम जूं अथव। हे वाइदनि नसीहत में तव्हांखे इहे त ॻाल्हियूं सम्झायो। साईं जन फरमायो था इहा सूरत मुल्क पढ़ण वारो जॾहिं क़ब्र मुनी खे काई ॾुखियाई थींदी त इहा सूरत मुल्क उन इंसान जे मथां ईअं छटरो कंदी जीअं दुनिया जे अंदरि कुकड़ पंहिंजे बचनि जे मथां खंभ विछाए करे बचनि खे तकलीफ़ खां बचाईंदी आहे, या क़ब्र जे अज़ाब खां बि सूरत मुल्क इंसान खे बचाईंदी आहे। पढ़ो न अहिड़ा कम कयो त की क़ब्रां बि भलियूं थियनि। अर्ज़ कयां पोइ उहो नेक औरत ही औरत ॾे नज़र थो करे, नेक औरत ॾे नज़र करे थो त हुन जे सीने जे मथां हिकिड़ो हार आहे मोतियुनि जो, हथ विझी करे चवेसि थो ॾे ख़बर हे हार छा जो थी, हे हार कहिड़ी शइ जो थी। जवाब में चवेसि थी तूं इन हार खे चङी तरह ॾिस। पाक करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमान था हथ तो विझे हार में, अञा हथ जो विझे थो त हार टुटी थो पएसि, उहे मणिया हेठि किरी पवनि था, मोती किरी पवनि था। उहा ख़ूबसूरत हसीन औरत चवेसि थी आ त ॿई गॾिजी करे इन मोतियुनि खे मेड़ियूं वरी साॻे हार खे ठाहियूं। मुंहिंजो सुहिणो बि करीम साईं जन फरमान था अञा हार खे मेड़ण मोतियुनि खे शुरू कनि था, अञा पूरो मेड़नि ई कोन था त क़यामत क़ाइम थी वञे थी। एड़ी क़ब्र वारी बरज़ख वारी हयाती अल्लाह पाक एतिरे अंदाज़ में पूरी थो करे छॾे। मुजादा ये मसला तरी भला थींदा जॾहिं तहां सां महिनत कंदासीं, अमल सालियो कंदासीं। अल्लाह क़ब्र जे अज़ाब खां बचाए, आमीन चओ।